अस्सलाम वालेकुम या अली मदद है वालेकुम अस्सलाम पीर मौला अली मदद सही कुछ है वहां कह चार चार रोज से करम तो आया ता बैरन जी ता भाई उदा सब क्या चार अल्लाह जा थोड़े करम ला कैसान आज असा भाई सब गणजी इते बैठा आयो रे वली मोहम्मद जलपानी साहब जी उतार ते ता अज मां पंजे भाई भाईरन के एकड़ी सुखड़ी पेश करन से उम्मीद आ त कुर्बान साहब आई उस्ताद साहब खान जो फर्जंद है इनके गोले लंदा ठीक है सुखड़ी पेश कया बिस्मिल्लाह वाह मु इल्म जी कई जी तू नालो कर मु इल्म जी कई तू नालो कर जी मु इल्म जी कई तू नालो कर मुमल दी चवे राणे के त मु राणा गलती कई तू कबूल कर बच्चे बिल्कुल मथे बच्चे पर बाने बाने मु गलती कई तू राणा कबूल कर ना बचे बच्चे चवे थी मु राणा मु चुक कई तू पांजे लायक कर बच्चे ये आवरी पढ़ मु इल्म जी कई तू नालो कर हूं इल्म जी कई तू नालो कर हां नालो इकरार कर बच्चे अरे बच्चे दी अन्ना पढ़ नसी पढ़वा मु इल्म जी कई मु इल्म जी कई तू नालो कर तू नालो कर ते मु चुक कई तू तस्लीम कर राणा बच्चे तू इजहार कर बच्चे अरे बच्चे दी और अन्ना पढ़वा मु इल्म जी कई मु इल्म जी कई तू नालो कर मु इल्म जी चए थी मु सही कई तू पांजे लायक कर बच्चे अरे अन्ना बच्चे अन्ना बचे दी हां अन्ना पढ़ गया मु इल्म जी कई जी तू नालो कर मु इल्म जी कई तू नालो कर हां जार शिकार कर बच्चे अरे बच्चे दी मु इल्म जी कई चवे थी त मु घाणे लाइ कई मु गलती कई चुक कई भूल कई पर हाणे तू क़बूल कर बच्चे अन्ना बच्चे चवे थी अगा उमर मु या गलती कई तोखे पाणी जे ढुक लाइ पर हाणे इन कोर्ट मां मूंखे आज़ाद कर बच्चे अन्ना बच्चे तू इकरार कर बच्चे अन्ना नसी पढ़ा मु इल्म जी कई मु इल्म जी कई तू नालो कर मु इल्म जी कई मु पर्ची कई मुंहिंजी पर्ची ना ना बच्चे अन्ना बच्चे मु इल्म जी कई इल्म जी आहे जबरदस्ती कई बच्चे मु पेश कई ना बच्चे अन्ना नसी पढ़ा मु इल्म जी कई मु इल्म तू जी नालो कर मु इल्म जी कई तू नालो कर कर चए मु हर शइ मगता तुझे पेश कई हाणे इहो सिर वठण जी न कर ना ना बच्चे अन्ना बच्चे अञा बचे हाँ। बच्चे दी मु इल्म जी कई तू नालो कर चवे थी मु इहो हार जी कई त मूं ने हार जी कई हाणे मूंखे हिन ॾोह मां आज़ाद कर बच्चे अन्ना बच्चे मु इल्म जी कई हाँ। तू नालो कर जी जी मु इल्म जी कई तू नालो कर छा इल्म जी आहे पहिरीं सोची हाथ विके ई छो ना ना बच्चे इल्म अन्ना जी बच्चे पहिरीं नालो विकियो ना ना बच्चे मु इल्म जी कई तू नालो कर मथां इहे थी चवेसि त मु इल्म जी कई चवे थी मु हर शइ खां तोबह कई तो मैं गई मरे अरे वाह वाह उस्ताद वाह सुर आए लीला चने सर जी वाह लीला चने सर के मिंट में पे करे अर्ज पे करे जी वाह चवे थी त मु इल्म जी कई जी। तू नालो कर जी। मु तो भय कई तू मुखे बख्श कर वाह वाह सही वाह वाह किरोड़ जी ॻाल्हि वाह नसीब जलवानी वाह वाह किरोड़ जी ॻाल्हि है ना